अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। जेकॾहिं कंहिं पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश करण जी कोशिश कई त उन खे कामयाब थियण न ॾिबो। DGISPR बाबर इफ़्तिख़ार चयो आहे त पाकिस्तान जूं एजेंसियूं ॾींहं राति साज़िश ख़िलाफ़ कमु करे रहियूं आहिनि। कंहिं पाकिस्तान ॾांहुं ॿेड़ी अख सां ॾिठो त उन जी अख कढी वेंदी। पाकिस्तान जो इंटेलिजेंस एजेंसियूं भरपूर तरीक़े सां कमु करे रहियूं आहिनि। पाक फ़ौज जी ज़िम्मेवारी आहे त उहा मुल्की सलामतीअ ख़िलाफ़ का बि साज़िश थियण न ॾे ऐं उन जो तदारुक करे। एग्ज़िट कंट्रोल लिस्ट मां 100 खां वधीक नाला ख़ारिज कया विया। आसिफ अली ज़रदारी, फरयाल टालपुर, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, नवाज़ शरीफ, राणा सनाउल्ला, शाहिद खाकान अब्बासी, मरियम नवाज़, ख्वाजा साद रफ़ीक, ख्वाजा आसिफ जा नाला ECL मां ख़ारिज कया विया। घर वज़ारत जे ज़रियनि जो चवणु आहे त वधीक नालनि जी छंडछाण जारी आहे। 4 महीननि ताईं ECL में रहण वारा नाला ख़ारिज कया वेंदा। अदालत हसास इदारनि जी सिफ़ारिश ते एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में शामिल नाला ख़ारिज न कया वेंदा। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त अमेरिका में अॻूणे सफ़ीर असद मजीद क़ौमी सलामती कमेटी में सभिनी जे साम्हूं एतिराफ़ कयो आहे त हुन अहिड़ो को बि ख़त नाहे लिखियो ऐं न ई इहे लफ़्ज़ संदसि ख़त जा आहिनि। फैसलाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे राणा सनाउल्ला चयो आहे त असद मजीद क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में चयो आहे त संदसि ख़त जा लफ़्ज़ तब्दील कया विया। असद मजीद चयो त ख़त में साज़िश ऐं बेएतमादी जो ज़िक्र न हो। ख़त खे शाह महमूद कुरैशी पंहिंजी निगरानी में तब्दील कयो। इमरान खान जा मुख़ालिफ़ चोर लुटेरा हुआ त 4 साइन में ॾोह साबित करे हुआ ऐं जेकी जलसा करे रहिया हुआ वक़्तु अचण ते उन जो इलाज थींदो ऐं जेकॾहिं इस्लामाबाद ॾांहुं आयो त हू संदसि वाचियां कंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लंडन मां नवाज़ शरीफ सां मुलाक़ातुनि खां पोइ वतन वापसि रवानो। वज़ीर आज़म जे सलाहकार कमरुज़मान कायरा जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी 1-2 ॾींहनि में परॾेही वज़ीर तौरु कसम खणंदो। वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान जो चवणु आहे त इमरान खान पाण खे मज़लूम बणाइण लाइ कूड़ जे बुनियाद ते मुहिम हलाए रहियो आहे। आरिफ अलवी खे तइ करणो पवंदो त हू पंहिंजे उहिदे खे तकरारी बणाईंदो या इस्तीफ़ा ॾींदो। मुल्क में कोरोना विघे का बि फ़ौतगी साम्हूं न आई। NIH जो चवणु आहे त मुल्क में कोरोना जा 105 नवां केस साम्हूं आया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में हाकारी केसनि जी शरह 0.54% रही। सॼे मुल्क में इलाज हेठि 186 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। मुस्लिम लीग नून जो वर्कर कन्वेंशन 26 अप्रैल ते थींदो। वर्कर कन्वेंशन दारोगा वाला में MNA रोहिल शेख जे ऑफिस में थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, मरियम नवाज़, हमज़ा शहबाज ऐं मुस्लिम लीग नून जा मरकज़ी अॻवान शिरकत कंदा। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जी वलर कश्मीर जी गादीअ वारे शहर श्रीनगर जे दौरे ते अॼु आज़ाद कश्मीर में कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास चयो आहे त कश्मीरियुनि जे लाइ हर ॾिहाड़ो कारो ॾींहुं आहे। मोदीअ जे श्रीनगर जे दौरे दौरान ॿिन्ही तरफ़नि खां अॼु कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। हू हिंदुस्तान खे ॿुधाइण चाहिनि था त कश्मीरियुनि ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। हू मोदीअ जे चालबाज़नि खां वाक़िफ़ आहिनि।
ईरानी पासदारान इनकलाब जो जनरल हुसैन अलमासी कातिलाने हमले में ज़रे तां बची वियो। संदसि बॉडी गार्ड मारिजी वियो। ईरानी सरकारी मीडिया मूजिब ज़ाहदान वारे इलाक़े में ईरानी जनरल हुसैन अलमासी जे फ़ौजी काफ़िले खे निशानो बणायो वियो। जनरल हुसैन अलमासी जी गाड़ी ते फायरिंग में संदसि सिक्योरिटी गार्ड महमूद अफसलान मारिजी वियो। वाक़े बाद ईरानी फ़ौज जो इलाक़े में सर्च ऑपरेशन केतिरनि शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो। इंसानी हक़नि जी अॻुवाण सबीन महमूद जी 8वीं वरसी अॼु मल्हाई पई वञे। ज़ुल्म जो शिकार माण्हुनि लाइ दी सेकेंड फ्लोर नाले प्लेटफॉर्म तां आवाज़ उथारींदड़ सबीन महमूद खे 8 वरी अॻु अॼोके ॾींहं ते कराची में गोलियूं हणी क़तलु कयो वियो हो।